कर पीले जेकर ही थी बारो तो बीमार थी मोटिया आहिनि न वो पक्का समझ त असांजे मोर ॾांहुं ख़ैर न हूंदो। अल्लाह ताजी सर्दी खैर कंदो, वो जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो। अम्मा हुन का बि बेहयाई नाहे कई, बसि हुन एतिरो त चयो हुयईं त तूं मूंखे वणंदी आहीं। जॾहिं उन मोए खे ख़बर पाए त असां इहो संग उनखे कोन ॾींदासीं, पोइ इहा बेहयाई छो कयसि? अम्मा हिन वक़्तु सभु मुसीबतनि खां गुज़रूं था, इहे ॻाल्हियूं सभिनि विसारे छॾियूं आहिनि। काका मुजेरी, असां रिणनि में लाश रुलंदे ॾिठा आहिनि, मरण वारा वधीक ऐं दफ़नाइण वारा घटि आहिनि। मालिक साईं, असांखे उन इम्तिहान मां गुज़ार जिन ते असां पूरा लही सघूं। एतिरी बि सख़्ती न ॾे मुंहिंजा मालिक, जो तुंहिंजे नेमत अचण खां पहिरियां असां इनकारी थी वञूं। मुंहिंजा रब, सब कुछ तबाह थियो मुजेरी, सब कुछ तबाह थियो, पर असां निकरण में ॾाढी देर कईसीं। बेचारा ख़ानम, घबराए न, अलाह वॾो आहे, वक़्तु अञा हथां कोन वियो आहे, असां हींअर बि निकिरी सघूं था। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।